जॾहिं असीं मरंदासीं न पोइ घरनि में जिमायूं गॾु थींदियूं, ओड़े पाड़े जूं सभु। पोइ माठ कोन कंदियूं, पोइ दड़का दाबा ॾेई हुनखे माठ कराइबो। पोइ जेको रूअंदियूं वेठियूं न मैयत ते रूअंदियूं वेठियूं, उन में बि रुगो कूड़ हणंदियूं, रुगो कूड़ वेठियूं हणंदियूं, रूअण में बि कूड़। अधी मुंहिंजो राणो हो, अधी मुंहिंजो मोर हो, अधी मुंहिंजो हंज हो, मुंहिंजो वॾे नाले वारो हो, मुंहिंजो वॾी हलंदीअ वारो हो, अधी मुंहिंजे जो नक अहिड़ो जहिड़ी पपीते जी फार अधी। ईमानदारी अहिड़ो कोन हो, रुगो कूड़ हणंदी। लाश खणी घर मां निकिर, घर जे दर ते बीठी हुजूं बसि। केॾां भई पपीते जी फार, केॾां वियो मोर, केॾां वियो हंज, बसि दर ते बीठी हुई। पुट पोटा भाइटिया चाचा मामा सौट मासा त खणी तोखे कब्रस्तान में ॾाढियूं लतूं हणी पूरींदा। तूं चए थो मुंहिंजा टपड़, हीउ बाग मुंहिंजो आहे, हीअ ॿनी मुंहिंजी आहे, हीउ बंगलो मुंहिंजो आहे, हीअ एसी मुंहिंजो आहे, हीअ गाॾी मुंहिंजी आहे, हीअ मोबाइल मुंहिंजी आहे, हे कपिड़ा मुंहिंजा, हे टपड़ पंहिंजा खणी वञ न, तुंहिंजा आहिनि न, खणी वञ, छॾी छो थो, खणी वञ न। छोरनि खे चओ त कबर में फिटिंग कराए तोखे ॾीन, मार्बल ॿिया हे हो टाइलूं हणाए, ॾाढा बिस्तरा कंबल विहाणा तोखे रखी ॾीन, बिजली बि लॻाए ॾीन, एसी बि तोखे लॻाए ॾीन, हे जो मोबाइल बि खयो वञे, चंडाणी जुमाणे मिसकालूं पियो हणी, खणियो वञ पंहिंजा टपड़, छाजे लाइ थो छॾी? अंधी कौम मरियो वञे न, वो मरण वारे जी खट, वो पुराणी रली, वो डामर वारो ये विहाणो, समझो ये छिनल कंबल, ये सब मेड़े सड़े मुले के मथे में हणंदा, ये खण। वो पिणे वारी मोबाइल भी तो मुखे दे, पिणे वारी राडो घड़ी भी तो मुखे दे न। घड़ी तो गई, मोबाइल तो गई, पिणे वारी गाड़ी तो गई, बाग तो गयो, बंगलो तो गयो, बाकी विहाणो ॾिनो थी मुले के क्याड़ी तो रखे त ॾिनो नांग चुपड़ी मुले जे पछाड़ी थोरो पिया कनि। ये ढके पुट पोटा लतू हणी मोटंदा, आराम को तोसां गॾु केरु हले, न पुट हलंदा, न भाइटिया हलंदा, न चाचा, न मामा। मायूं घरनि में रहियूं, माल वाड़े ते ॿधो पियो आहे, गाॾी तंबेले में बीठी आहे, कबर में तोसां गॾु जेकॾहिं हलंदो त अलाह जो क़ुरान हलंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मैयत खे दफ़न करे जॾहिं वापसि वरंदा त जेको सीने में क़ुरान पियो आहे सो झंप ॾेई ॿाहिरि निकिरी मैयत जे मथां ईअं छां अची कंदो जीअं कुकड़ बचनि जे मथां पर पखोड़ींदी आहे, जीअं मुंहिंजा दोस्त ककर छां कंदो आहे, तीअं अलाह जो क़ुरान मैयत जे मथां ईअं छां अची कंदो। कबर जो साथी जेकॾहिं अथव त अलाह जो क़ुरान अथव। जेकॾहिं चाहियो था त कबर जी अकेलाई ख़तम थिए त हल क़ुरान आहे, जेकॾहिं चाहियो था त जन्नत जी हमेशा वारी ज़िंदगी मिले त हल क़ुरान आहे। अंग्रेजी एतिरी पढ़िया जो अंग्रेज़नि खे पिया ग्रामर सेखारीनि, दीनी तैलीम में एतिरी पढ़िया आहिनि जो पे जो जनाज़ो नथा पढ़ाए सघनि। पिणे जो जनाज़ो आहे, हल पढ़ाए भला, अचेसि त पढ़ाए। तबसरो करण ॿिए ते सवलो आहे मुंहिंजा पे, तुंहिंजो पे आहे जी जड़ो मिल्कत जो धणी तूं ई पढ़ाए न नमाज़। मुल्क जा वॾा वॾा सदर ऐं वज़ीर आज़म तव्हां ईदनि ते ॾिसो या जनाज़े में ॾिसो उन्हनि जा वीडियो, कसम ख़ुदा जो वज़ीर आज़म सदर ममलकत अल इस्लामिया अल जमहूरिया अल पाकिस्तान अल गरबिया थूसी जो नालो आहे मुल्क जो, पर सदर ममलकत नमाज़ में पढ़े त लोड़ा पियो हाणे, ख़बर कोन थी पए त अलाह नमणो आहे, अलाह वेहणो आहे, अलाह झुकणो आहे। सम्झो सदर सजदे में पिया, वज़ीर आज़म रुको में बीठो आहे, पेश इमाम अञा तयात में, हिक ॿिए जा घस था कोन था पवनि। हे असांजा चङा मुड़ुस आहिनि जेके मुल्क पिया हलाइनि, हे हिन दीन जा बाबा।
जिन हराइनि खे अञा ताईं जनाज़े नमाज़ बि कान थी अचे, ईद नमाज़ बि कान थी अचे। जॾहिं तो इलेक्शन जो टाइम अचे त हीअ कौम बस नचण में पूरी, अल्लू जिए लखू जिए, अल्लू जिए लखू जिए, रमू जिए अल्लू जिए। जेके 75 साल थिया हिननि जाहिलनि खे ठप्पा हणी 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 असांजा लाह निकिरी विया। हाणे पेट्रोल 160 रुपया, अटो 100 रुपया, हाणे एॾी महांगाई थी वई आहे, कसम खुदा बाक़ी सुथण छॾूं आहे। जे ही जेकर 1.5 साल अञा बि तो वेह त इहा सुथण बि लाहींदो।